खबर ने सूत्रों जारी है। बेड़ा सिटी खबरनामा बेड़ा रोड व्यापारी जा कणक जा टालर तोड़े टकू पुलिस चेक पोस्ट ते रोकण खिलाफ बेड़ा रोड अनाज मंडी जे व्यापारी सदर हाजी मोहम्मद इसा काराइन जुल्फकार अली ऐं बेन जी अगवानी में समूरन व्यापारी अनाज मंडी बेड़ा रोड जे गेट अॻियां सख्त एहतियाती मुज़ाहिरो कयो। इन मौके ते व्यापारी मीडिया अॻियां धाईंदे चयो त कराची जे ओपन मार्केट में कणक विकिरो करण न ॾिनी पई वञे ऐं कराची समेत ॿियनि ज़िलनि में मोकिलियल कणक जी गाॾियुनि खे पुलिस ज़बरदस्ती रोके वेठी आहे। हिननि चयो त असां इन सिलसिले में एसएसपी नौशरो फिरोज़ वटि पिणु वफ़द जी सूरत में दाऊं थियासीं, जंहिं ॿुधायो त डीसी नौशरो फिरोज़ अहिड़ो हुकुम ॾिनो आहे। हिननि चयो त असां डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ सां मुलाक़ात जी कोशिश कई पर हिन सां मुलाक़ात न थी सघी। असांजे मक़ामी पुलिस ज़िले नौशरो फिरोज़ जे हदुनि में गाॾियुनि खे बिला जवाज़ रोके थी। हिननि वापारियुनि दावा कई त कणक जे ज़िले मां ॿाहिरि खणण ते का बि पाबंदी लागू थियल न आहे, न सिंध हुकूमत को अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे। अगरि अहिड़ो को नोटिफिकेशन आहे त असांखे ॾेखारियो वञे। हिननि चयो त ही सिर्फ़ सिंध हुकूमत जे कामूरनि जा ज़बानी हुकुम आहिनि, जंहिं ते पुलिस बिला जवाज़ तंग करे रही आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं खुराक खाते जे वज़ीर खां घुर कई त सिंध कराची वेंदड़ कणक जे गाॾियुनि खे पुलिस ज़रिए न रोकियो वञे। ॿिए पासे अहिड़े अमल ते मीडिया पारां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मोहम्मद फारूक किलेरी सां राब्तो कयो वियो, जंहिं चयो त कणक ज़िले मां ॿिए ज़िले में मोकिलण ते का बि पाबंदी लागू थियल न आहे। अहिड़ो असांखे को बि नोटिफिकेशन न आहे मिलियो। बाक़ी कणक सूबे बदर करण ते हुकुमनामो जारी थियल आहे। हिकु सवाल जे जवाब में DFP ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरियां ज़िले इंतिज़ामिया सां गॾिजाणी थी, जंहिं में अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो पर लिखत में अहिड़ो को बि हुकुमनामो जारी न कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।